अस्सलाम वालेकुम। भाउ ठीकु आहियो? तबियत सही आहे? भाउ असल में पेवर ब्लॉक जो स्कोप कुझु इन तरह हूंदो आहे त हेठियां पहिरीं जेको तव्हांजो सबग्रेड आहे उन खे पहिरीं प्रॉपर जेको सो वेल कंपेक्टेड कबो आहे। ठीकु आहे। ऐं ॿिए नंबर ते पोइ उन में जेको आहे सो 6 इंच मिनिमम जेका आहे सा वारी इस्तेमालु कई वेंदी आहे। पोइ उन वारी खे चङी तरह पाणी हणी उनखे वरी पोइ रूलर हलाए कंपेक्ट कयो वेंदो आहे। उन खां पोइ बाद में जेको आहे सो जे तव्हांजो रोड आहे, तव्हांजो हुते वेट अचिणो आहे ऐं अञा तव्हां उनखे मज़बूत ठाहिणु चाहियो था त पोइ उन में कॉन्क्रीट इस्तेमालु कई वेंदी आहे जेका मिनिमम 4 इंच हुजे त बहितरु आहे। मिनिमम घटि में घटि 4 इंच हुजे। जे अञा बि वेट वधीक आहे, मेन रोड आहे, त तव्हां उन में 6 इंच हणी अञा बहितरु हुनखे करे सघो था। उन सां इहो थींदो आहे फ़ाइदो त उहो कॾहिं बि तव्हांजो रोड विहंदो कोन, उहो हमेशह मज़बूत रहंदो। बाक़ी उहो कॉन्क्रीट करण खां पोइ जेको आहे सो तव्हां उनमें पेवर ब्लॉक लॻाए ऐं उनजे मथां जेको आहे सो हिकिड़ो पाउडर जेको ईंदो आहे उहो स्प्रेड करे उहो उनजी जॉइंट में वेही रहंदो आहे। सन्हो पाउडर हूंदो आहे न, उहो वेही पोइ उनजे मथां हलाइबो आहे कंपेक्टर। हिकिड़ो नंढिड़ो वाइब्रेशन वारो टूल हूंदो आहे जेको उनखे कंपेक्टर चवंदा आहिनि, उहो हलाइबो। उन खां पोइ जेको आहे सो जेके साइडूं आहिनि उहो PCC कॉन्क्रीट सां या जेको आहे सो स्टोन पिचिंग वारे पथर सां उहो जहिड़े हिसाब सां जेको स्कोप रखणु चाहे उहो उनखे उते कवर थी वेंदो त पोइ उहो रोड के ॾांहुं कोन वेंदो आहे। बाक़ी पेवर ब्लॉक मज़बूत हूंदो आहे, उहो वज़न जे हिसाब सां उनखे को बि लोॾो कोन्हे, उहो स्टेबल ई रहंदो आहे। बाक़ी जे हेठां तव्हां सबग्रेड उनजो कंपेक्ट न रखियो त पोइ उनमें जोल जंप थी वेंदा ऐं उहो यकदमि पोइ अञा खुलण जा चांसिस हूंदा आहिनि।